शागिर्द आहिनि जेके ऑनलाइन पढ़ण खां चवनि था त असां नामंज़ूर आहे असांखे ऑनलाइन पढ़ाई असांखे ईअं साम्हूं पढ़ायो वञे क्लास हलाया वञनि असांजा उस्ताद असांजे साम्हूं हुजनि असांखे पढ़ाइनि बि सम्झाइनि बि हाणे इन्हनि खां असां पुछा कंदासीं तव्हांजो मसालो छा आहे। अस्सलाम वालेकुम। जीअं तव्हांखे ख़बर आहे त असांजो मौक़िफ़ आहे त असांजा क्लासिस हलनि पिया घर जी साइड ते नेट जो प्रॉब्लम आहे असां वटि ॿारनि में नेट जी को रिसोर्स ई कान्हनि पिया सो असांजा जेकॾहिं SOP जे तहत क्लास हलाया वञनि असांखे तमामु घणी ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो थो पए त महिरबानी करे असांजा क्लास हलाया वञनि SOP जे तहत खोलिया वञनि ऐं असांजी जेकी फीस आहे रिड्यूस कई वञे असांजे वाइस चांसलर खे वाइस चांसलर खे असां माना फीडबैक कयूं महिरबानी करे यूनिवर्सिटी ओपन करे SOP जे तहत। वालेकुम। जीअं त असां ही अॼु जेको रिकॉर्ड करायो आहे सो आला अख़रनि खां इहा रिक्वेस्ट कई आहे त बराए महिरबानी ख़ुदा शागिर्दनि ते रहम कयो उन्हनि शागिर्दनि ते जेकी सिंध सां वाबिस्ता आहिनि ऐं सिंध जी ॿारनि सां उन्हनि वटि नेटवर्क छा उन्हनि जो नेटवर्क जो तस्वुर ई न आहे सो महिरबानी ख़ुदा असां इहो सभिनि खां रिक्वेस्ट कई आहे महिरबानी करे इहो फाई जो फंड हटायो ऑनलाइन क्लासिस बंदि कयो शागिर्दनि सां इंसाफ़ कयो महिरबानी। जी त पाण सभिनी खे ख़बर आहे पाकिस्तान जे ऐं सिंध जे हर हिकु बादशाह शागिर्द खे ख़बर आहे त ऑनलाइन क्लासिस जो हिकु वॾो मसइलो इहो आहे त ॻोठनि साइड हर डिस्ट्रिक्ट जे ॻोठ में लाइट ऐं नेट जो वॾो मसइलो आहे। उन खां अलावा असां शागिर्द घर वेठे टोटल फीस पैदा कयूं हर यूनिवर्सिटी वाइस चांसलर खे घुरिजे त जेके बि फीस आहिनि उहे रिड्यूस कयूं वञनि छो त असां घर वेठे ट्रांसपोर्ट फीस बि ॾियूं था हेल्थ फीस बि ॾियूं था असां जेके डॉक्यूमेंटल फीस ऐं हर फीस SOP जे तहत यूनिवर्सिटीज़ बि ओपन कयूं आहिनि ऐं हर इदारो माशाल्लाह यूनिवर्सिटी इहो ओपन कई वञे बहितर थींदो। शफ़ीक रहमान बोड़ो चीफ रिपोर्टर सिंध मोंजी सिंध न्यूज़ चैनल।